बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सजण ठो जिन तने ॾिसण गैर गुनाह जनी लदी राह विहण तनी वियो थियो। मुंहिंजा इंतहाई क़ाबिल एतिराम जाम छोरो प्रेस क्लब जा दोस्त, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां इज़त मान बख़्शो अॼु असांजी मौक़ फ़राहम कयो त असां तव्हां सां गॾु हिकिड़ी नंढड़ी जेको पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो इशू आहे बजट जी जेका शफ़ाफ़ियत आहे उन बारे में अॼु असां तव्हां दोस्तनि सां गॾिजी जेका ब्रीफिंग ॾियूं पिया। असां इहा जेका मीडिया ब्रीफिंग आहे आन बजट अकाउंटेबिलिटी जे हवाले सां, इन में असां अॼु तव्हां दोस्तनि जे साम्हूं हिकिड़ो नुक़्तो रखंदासीं ऐं इन उमेद सां त तव्हां पंहिंजे कलम जी ताक़त सां जेको आहे इन मुल्क जे अंदरि जेको गुड गवर्नेंस ऐं गवर्नेंस जो इशूज़ आहिनि उन में बजट साज़ी जेका आहे उहो बि हिकिड़ो वॾो अमल दख़ल रखे थी। छाकाणि त गवर्नेंस त अलॻि गवर्नेंस ऐं गुड गवर्नेंस त पंहिंजी जाइ ते, पर गवर्नेंस जे लाइ बि तव्हांजो हिकिड़ो बजट जेका आहे उन जो हिकिड़ो वॾो अमल दख़ल आहे। अॼु असां तव्हांजे साम्हूं जेका हीअ रखी आहे पंहिंजी मीटिंग, उन में CPD आहे, सेंटर फॉर पीस डेवलपमेंट इनिशिएटिव, इस्लामाबाद बेस्ड ऑर्गेनाइजेशन आहे। सहारो ह्यूमन एड एसोसिएशन जाम छोरो जे कोलेबोरेशन सां असां हीअ प्रेस ब्रीफिंग करे रहिया आहियूं। ऐं हिन में प्रेस ब्रीफिंग जो मक़सदु इहो आहे त असां वटि सिंध में या ओवरऑल पाकिस्तान में जेका बजट मेकिंग प्रोसेस आहे उन जे अंदरि केतिरियूं खामियूं आहिनि ऐं असां वटि जेकी बजट आहे उहा बजट जो पास थियणु ऐं बजट खे जेको आहे त बजट जी तरतीब वार उनजी जेको ठहणु आहे उन में केतिरा खाल ऐं फ्लाज़ आहिनि जिन खे हिन रिपोर्ट में ज़ाहिर कयो वियो आहे। हीअ रिपोर्ट ॾाढी कॉम्प्रिहेंसिव आहे। जेका ॿी रिपोर्ट आहे हीअ जेका CPD आहे जेका आहे त तव्हांजे साम्हूं शाया कई आहे, पेश करे रही आहे। हिन रिपोर्ट में चंद शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें इहो आहे, सभ खां पहिरियों इहो आहे त असां वटि जेका बजट साज़ी आहे, मेकिंग प्रोसेस आहे, उन में जेके बजट जा आइनी ऐं क़ानूनी तक़ाज़ा आहिनि उन्हनि खे पूर्ण थो कयो वञे। मिसाल जे तौर ते अगरि असां हिकिड़ो मिसाल वठूं त असांजी बजट जेका आहे उहा सिटीज़न बजट हुजे, उहा बजट हुजे जेका अवाम जे लाइ हुजे ऐं अवाम जी बजट हुजे, जंहिंमें अवाम जा मसइला हल थियनि ऐं अवाम जो मुफ़ाद वठणु हुजे। पर बजट साज़ीअ में अनफॉर्चुनेटली असांजे सूबे में इहो ॾिसण में घटि थो अचे ऐं बजट में जेका अवामी शिरकत आहे उहा न हुजण जे बराबरि आहे। अवाम खे शरीक वञे, अवाम वटां जेके स्कीम्स तव्हांजी डेवलपमेंट सेक्टर जूं स्कीम्स आहिनि उहे अचणु घुरिजनि जेके तव्हांजे हिन बजट जे मेकिंग प्रोसेस में नथियूं अचनि। अवाम सां का कंसल्टेशन कोन्हे का, तंहिंजे करे उन करे असां उनखे सिटीज़न बजट नथा चई सघूं। उन खां अलावा दुनिया में बजट जेका पेश थींदी आहे उन में बजट पेश करण खां पहिरियां दुनिया जे मुख़्तलिफ़ फोरमनि ते उहा बजट खे डिस्कस कयो वेंदो आहे ऐं उनखां पोइ फाइनल। ऐं अनफॉर्चुनेट इहो आहे त असांजे मुल्क में बल्कि सिंध में उहे बजट जेको आहे हिकिड़े ॾींहुं पेश थींदी, ॿिए ॾींहुं पास थींदियूं आहिनि। माना बजट ते तव्हांजे जेके मेंबर साहिबान आहिनि उतो जा जेके तव्हांजा MPA MNAs जेके आहिनि उन्हनि खे डिस्कशन करण जो बि मौक़ो न मिलंदो आहे त आख़िर बजट त इहे जेके सभु शयूं उहे हिन रिपोर्ट जो हिसो आहे। इन रिपोर्ट में असां इन्हनि सभिनी शयुनि जी निशानदी कई आहे। जे तव्हां असांजे हिन प्रेस रिलीज़ खे बि ॾिसंदो त इन में इहे तमामु शयूं जेके आहिनि असां हक़ाइक़ जेके आहिनि हिन जा हिन प्रेस रिलीज़ में बि तव्हांजे मौजूदु आहिनि त कहिड़ियूं कहिड़ियूं असां चाहियूं था त बजट जी शफ़ाफ़ियत लाइ हिकिड़ी प्रॉपर बजट कमीशन जोड़णु घुरिजे ऐं उन जे थ्रू जेको आहे त इहा बजट जो जेको मेकिंग बजट जो जेको प्रोसेस आहे उहो अमल में अचे ऐं जेको आइनी तरह सां तव्हांजो बजट जो हिकिड़ो बजट मेकिंग जो हिकिड़ो कैलेंडर आहे उन कैलेंडर ते अमल कंदे जेको आहे इहा बजट साज़ी थिए। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन सां गॾु जेको हिन जो ॿियो पार्ट आहे असांजे हिन रिपोर्ट जो, उहो रिपोर्ट जो ॿियो पार्ट आहे त बजट जे मुतलिक़ RTI जो कानून तव्हांखे ख़बर आहे त सिंध में राइट टू इंफॉर्मेशन जो हिकिड़ो कानून पास कयो आहे सिंध गवर्नमेंट ते, जंहिंमें आम माण्हूअ खे इहो हक़ हासिलु आहे त हू कंहिं बि इदारे खां हिकिड़ी सिंपल एप्लीकेशन लिखी ऐं पंहिंजे जेके इलाइक़ो आहे पंहिंजो उन जे मुतलिक़ या जेकॾहिं का गवर्नमेंट जी स्कीम आहे उन जे इलाइक़े में उन मुतलिक़ या बजट जे मुतलिक़ डिस्ट्रिक्ट लेवल ते सिंध लेवल ते उहो मालूमात वठी सघे थो त मुंहिंजे ज़िले जी या मुंहिंजे ज़िले जी या मुंहिंजे तालुके जी या मुंहिंजी जेको बजट स्कीमूं जेके मुंहिंजे एरिया में या इलाइक़े में जेके आहिनि उन्हनि जी मूंखे ॼाण ॾिनी वञे त उन्हनि ते केतिरी बजट आहे, केतिरियूं स्कीमूं आहिनि, केतिरो ख़र्चु थियो आहे ऐं उहे केस ते तकमील थींदियूं। इहा पर असांजो इन सॼे पाकिस्तान में KPK बलूचिस्तान सिंध में हिकिड़ो नंढिड़ो इहो बिटर एक्सपीरियंस रहियो, माना ॾाढो ख़तरनाक ख़राबु एक्सपीरियंस रहियो जो असां मुख़्तलिफ़ एप्लीकेशन्स ॾिनियूं। 400 खां वधीक एप्लीकेशन्स जेको आहे मुख़्तलिफ़ सॼे मुल्क जे मुख़्तलिफ़ प्राविंस जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में ॾिनी, पर किथां बि असांखे
इन क़िस्म जी मोट न मिली त इन ते को रिस्पॉन्स न मिलियो। मक़सदु असां उहे जेके एप्लीकेशन्स आहिनि उन में असांखे कंहिं बि इदारे त जेको राइट टू इंफॉर्मेशन जो कानून आहे सॼे मुल्क में बिलख़ुसूस सिंध में ॾाढो ज़बरदस्त कानून आयो, पर उन ते बि प्रॉपर जेको अमल दरामद आहे उहो कोन थो कयो वञे। सो अॼु जी असांजी जेका बजट प्रेस ब्रीफिंग आहे उनजो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त तव्हां दोस्तनि जी मदद सां असां जेके असांजा इक़्तिदार जा धणी आहिनि उन्हनि ताईं इहो आवाज़ु पहुचायूं त हू इन जेके इन असां पंहिंजे इन बजट जे हिन प्रोसेस में हीअ जेको रिपोर्ट जेका शाया कई आहे, जेका कॉम्प्रिहेंसिव रिपोर्ट आहे, मुख़्तलिफ़ चैनल्स ते इनखे असां रिसर्च करे ऐं तव्हांजे हथनि में ॾिनी आहे हीअ रिपोर्ट। इन रिपोर्ट खे तव्हां महिरबानी करे इन रिपोर्ट जी रोशनीअ में तव्हां महिरबानी करे ईंदड़ साल पंहिंजी जेके बजट जा जेके मामलात आहिनि उन्हनि खे बहितर कयो, छाकाणि त जेके मुहज़िब क़ौमूं हूंदियूं आहिनि उन में बजट मेकिंग प्रोसेस जेको आहे, बजट साज़ी जेका आहे उहा ॾाढी खुलियल हूंदी आहे। उन में जेको आहे त हिकिड़ी क्लियरिटी हूंदी आहे, पर असां वटि जेको आहे हिन बजट साज़ी जे हवाले सां शयूं बिल्कुलु बंदि कमरनि में ठहनि थियूं ऐं पोइ पास थियनि थियूं ऐं पोइ ख़बर नथी पए इहा बजट जेको आहे किथां जो काॾे थी वञे। त असांजो मुतालबो इहो आहे त हिकिड़ी कमीशन ठाही वञे ऐं RTI कानून जे तहत अमल कयो वञे ऐं कमीशन ठाहे बजट साज़ी अमल खे जेको आहे त शफ़ाफ़ बणायो वञे।